ज़बान जी हिफ़ाज़त जी अहमियत। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़बान जी हिफ़ाज़त जी अहमियत। दुआए अत्तार या अल्लाह पाक जेको भी हीउ रिसालो ज़बान जी हिफ़ाज़त जी अहमियत मुकमल पढ़ी या ॿुधी वठे उनखे ज़बान सां थियण वारनि ऐं ॿियनि तमामु गुनाहनि खां बचाए पंहिंजो पसंदीदा बानो बणाए ऐं उनखे वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए इंसानो, बेशक क़यामत जे ॾींहुं उन जी हैबतुनि ऐं हिसाब किताब खां सभ खां जल्द छोटकारो हासिल करण वारो उहो शख़्स हूंदो जंहिं अव्हां मां दुनिया में मूं ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ियो हूंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अल्लाह पाक खां ज़बान जी तेज़ी जी शिकायत। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े सैयदना उमर फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु ॾिठो त मुसलमाननि जा पहिरियां ख़लीफ़ा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी ज़बान मुबारक खे हथ सां पकड़े छिके रहिया आहिनि। पुछियाऊं, ए नाइब रसूल, अव्हां ही छा करे रहिया आहियो? पाण रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो त ही मूंखे हलाकत तबाही वारनि हंधनि ते वठी वई आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, जिस्म में को अहिड़ो उज़्व नाहे जेको अल्लाह पाक खां ज़बान जी तेज़ीअ जी शिकायत न कंदो हुजे। असांखे ज़बान मां ॿाहिरि न कढ। ॾिठो अव्हां मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जहिड़ा जन्नती सहाबी बि ज़बान जी आफ़तुनि खां तमामु घणो डिॼंदा हुआ। यकीनन हिन में असांजे लाइ तमामु वॾी नसीहत आहे, छो त असां त उहे इंसान आहियूं जेको असांजे वात में आयो चई छॾींदा आहियूं। हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि लिखनि था, कई ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॻाल्हाइण वारे शख़्स खे चवंदियूं आहिनि, असांखे ज़बान मां ॿाहिरि न कढ। ज़बान खे क़ैद ई में रहणु घुरिजे। अरबी कहावत आहे, मा शैउन अहक़ बितूल सिजन मिनल लिसानी। का बि शइ ज़बान खां वधीक क़ैद में रहण जी हक़दार नाहे। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 210। ज़बान जी हिफ़ाज़त सां इबादत ते इस्तिक़ामत मिलंदी आहे। 7 इबादत गुज़ारनि मां हिकु इबादत गुज़ार अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, जेके माण्हू पूरी कोशिश सां इबादत में मशग़ूल रहंदा आहिनि उन्हनि खे इबादत ते जेका इस्तिक़ामत नसीब थींदी आहे उहा ज़बान जी चङी तरह हिफ़ाज़त जो नतीजो आहे। पोइ इबादत गुज़ार अर्ज़ु कयो, अव्हां जे वेझो का बि शइ ज़बान जी हिफ़ाज़त खां वधीक पसंदीदा न हुजणु घुरिजे, छो त दिलि खे हर क़िस्म जे वसवसनि खां पाक रखण वारी इहा ई आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। फ़ुज़ूल ॻाल्हि ते पाण खे सज़ा। हज़रत सैयदना मालिक बिन दुइग़म रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मुंहिंजे वालिद साहिब ॿुधायो त हज़रत क़ैसी रहमतुल्लाहि अलैहि असां वटि असर खां पोइ तशरीफ़ खणी आया ऐं मुंहिंजे वालिद साहिब जे बारे में पुछियाईं। असां ॿुधायो त हू सुता पिया आहिनि। पाण रहमतुल्लाहि अलैहि फ़रमायो, छा हू असर खां बाद सुता पिया आहिनि? हिन वक़्तु छा ही वक़्तु सुम्हण जो आहे? पोइ पाण रहमतुल्लाहि अलैहि वापसि मोटी विया। असां हिकु शख़्स खे उन्हनि जे पुठियां मोकिलियो त जीअं खेनि ॿुधाए त अव्हां मोटी अचो, मां उनखे अव्हां जे लाइ जाॻायां थो। उहो शख़्स मग़रिब खां पोइ असां वटि आयो त असां खां पुछियो, छा अव्हां उनखे नियापो ॾेई छॾियो हो? चयाईं, हू पाण में एतिरो त मसरूफ़ हो जो मुंहिंजी ॻाल्हि ते तवजो न ॾिनाई। मूं उनखे ॾिठो त हू क़ब्रिस्तान में दाख़िल थी रहियो हो ऐं पाण खे छिड़बींदे चई रहियो हो, इंसान जॾहिं चाहे सुम्हे थो। ही छो चयो त ही कहिड़ो सुम्हण जो वक़्तु आहे? तोखे फ़ुज़ूल सुवाल न करणु घुरिजे हा। हाणे मां अल्लाह पाक सां वाइदो कयां थो ऐं उनखे कॾहिं बि न टोड़ींदुसि त मां तोखे पूरो 1 साल सुम्हण न ॾींदुसि।
जॾहिं मूं ही ॻाल्हि ॿुधी त उनखे छॾे वापसि हलियो आयुसि। अल्लाह वालों की बातें जिल्द 6 सफ़ो 269 ता 270। सुबहान अल्लाह। हिकु तरफ़ असांजे बुज़ुर्ग सॻोरनि जो अमल आहे ऐं अफ़सोस ॿिए तरफ़ असांजी बिगड़ियल हालतुनि जा गैर ज़रूरी एतिराज़, फज़ूल तनक़ीद ऐं गैर ज़रूरी सुवालनि खां फ़ुर्सत नथी मिले। काश असांजे ज़बानुनि ते लगाम लॻण जी का सूरत बणिजी वञे। सख़्त गर्मी जो रोज़ो बर्दाश्त मगर हज़रत यूनुस बिन उबैद रहमतुल्लाहि अलैह आजिज़ी तौर फरमाइनि था, मुंहिंजो नफ़्स इराक़ जे शहर बसरा जी सख़्त गर्मी में रोज़ो रखण जी तकलीफ़ त बर्दाश्त करे सघे थो, पर फज़ूल ॻाल्हियुनि मां हिकु लफ़्ज़ बि छॾण जी ताक़त नथो रखे। ज़बान हिफ़ाज़त जी वधीक हक़दार आहे। ए आशिक़ाने रसूल, यक़ीनन शर्मगाह जी हिफ़ाज़त न करण बि सख़्त गुनाह ऐं हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। ऐं वाक़ई सुठे ॻाल्हाइण में चङाई ऐं बुरे ॻाल्हाइण में बुराई आहे। ज़बान महशर में शायदि वॾनि खे फासाए छॾींदी। हिन जी हिफ़ाज़त जी ॾाढी ज़रूरत आहे। ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना अबू हाज़िम रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था, मोमिन खे घुर्जे त पंहिंजी शर्मगाह खां वधीक पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करे। रोज़ीअ में तंगी जो हिकु सबब हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था, जॾहिं तव्हां पंहिंजे दिलि में सख़्ती, जिस्म में कमज़ोरी ऐं रिज़्क़ में तंगी ॾिसो त ॼाणे वठो त तव्हां का फज़ूल ॻाल्हि वात मां कढी आहे। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 65। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अल्लाह पाक सभु ॻाल्हियूं ॿुधे थो। हज़रत सैयदना बिशर हाफ़ी रहमतुल्लाहि अलैह निहायत घटि गुफ़्तगू कंदा हुआ ऐं पंहिंजे दोस्तनि खे फरमाईंदा हुआ, तव्हां गौर कयो त तव्हां पंहिंजे आमाल नामनि में छा लिखाए रहिया आहियो, छो त उहे तव्हांजे रब्बे करीम जे साम्हूं पेश थींदा। त जेको शख़्स बुरी गुफ़्तगू कंदो आहे उन ते अफ़सोस आहे। जेकॾहिं पंहिंजे दोस्त खे कुझु लिखाईंदे कॾहिं बुरा अल्फाज़ लिखायो त ही उन में तव्हांजी बेहयाई तसवुरु कई वेंदी। पोइ अल्लाह पाक सां तव्हांजो कहिड़ो मुआमिलो आहे। जेकॾहिं फज़ूल ॻाल्हियूं करण ते रक़म ॾियणी पए त हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था, तव्हांजा अमल लिखण वारा मलाइक जेकॾहिं रोज़ानो तव्हां खां हिन सहीफ़नि याने किताबनि जी क़ीमत तलब कनि जिन में हू तव्हांजा आमाल लिखनि था त पैसा बचाइण जी ख़ातिर तव्हां पंहिंजूं घणियूं फज़ूल ॻाल्हियूं छॾे ॾियो, पर इहो मालूम हुअण जे बावजूदि त तव्हांजी फज़ूल ॻाल्हियुनि वारे इन्हनि सहीफ़नि बुक्स खे तव्हांजे रब जी दरबार में पेश थियणो आहे त तव्हां पाण खे फज़ूल ॻाल्हियुनि खां छो नथा रोकियो। इब्न असाकर जिल्द 56 सफ़ो 418। हर ॻाल्हि मलाइक लिखंदा आहिनि। जॾहिं के वॾियूं शख़्सियतूं साम्हूं हूंदियूं आहिनि या कॾहिं अरबाबे कुर्सी याने दुनिया जे हाकिम ॾांहुं वञणु थींदो आहे त ज़बान ख़ौफ़ सां संभिलिजी वेंदी आहे, पर इहो मामिलो हुजण जे बावजूदि त इज़त वारा मलाइक हर ॻाल्हि लिखी रहिया आहिनि, पर तंहिं हूंदे बि ताजुब आहे त माण्हुनि खे बेशर्मी ऐं बेहयाईअ जूं ॻाल्हियूं कीअं थियूं ज़हन में अचनि, ज़बान ते गार वग़ैरह कीअं अची वेंदी आहे। हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था त इंसान ते ताजुब आहे जो किरामन कातिबीन याने इज़त वारा लिखण वारा मलाइक हिन सां गॾु आहिनि ऐं हिन जी ज़बान उन्हनि जो कलम ऐं हिन जी थुक उन्हनि जी मस आहे, पर पोइ बि इहो बेहूदा कलाम याने फज़ूल ऐं गंदियूं ॻाल्हियूं करे थो। इलाही बुरी गुफ्तगू से बचाना, मिरी या वो गोई की आदत मिटाना। या वो गोई जी माना फज़ूल ॻाल्हियूं करणु। फज़ूल गुफ्तगू जे मुतालिक़ हिकु वाक़िओ हज़रत अबू उबैद रहमतुल्लाह अलैह बयान कनि था, असां हज़रत मोहम्मद बिन सुक़ा रहमतुल्लाह अलैह जे ख़िदमत में हाज़िर थियासीं त पाण फरमायाऊं, छा मां तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि न ॿुधायां जंहिं मूंखे फ़ाइदो पहुचायो ऐं थी सघे थो तव्हांखे बि फ़ाइदो पहुचाए। हिकु भेरे हज़रत अता बिन अबू रबाह रहमतुल्लाह अलैह फरमायो, ए भाइटिया, तव्हां खां पहिरियां गुज़िरियल माण्हू फज़ूल गुफ्तगू नापसंद कंदा हुआ। हू क़ुरान करीम जी तिलावत करणु, नेकी जो हुक्म ॾियणु, बुराई खां मना करणु
ऐं ज़रूरी ॻाल्हि खां सवाइ तमामु गुफ़्तगू खे फुज़ूल ॻाल्हियुनि में शुमार कंदा हुआ। छा तव्हां हिननि इरशादात इलाही जो इनकार कयो था? जीअं त इरशाद थिए थो, व इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन, सिपारो 30 सूरह इन्फ़ितार आयत 10-11। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं बेशक तव्हां ते कुझु ज़रूर निगहबान मुक़रर आहिनि, मुअज़्ज़ज़ लिखण वारा। हिकु ॿी जाइ ते इरशाद थिए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, हिकु साॼे पासे ॿियो खाॿे पासे वेठो आहे, उहो ज़बान मां का ॻाल्हि नाहे कढंदो, पर हिकु मुहाफ़िज़ मलाइक उन वटि तयारु बीठो हूंदो आहे। सिपारो 26 सूरह क़ाफ़ आयत 17-18। छा तव्हां मां कंहिंखे शर्म न ईंदो त जेकॾहिं खे सॼे ॾींहं जो आमाल नामो संदसि साम्हूं खोलियो वञे त अक्सर उन में उहे शयूं ॾिसे जंहिंजो तालुक़ न दीन सां हुजे न दुनिया सां। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 7 मदनी गुलनि जो फारूक़ी गुलदस्तो। मुसलमाननि जा ॿिया ख़लीफ़ा हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, हिकु फुज़ूल ॻाल्हाइण खां बचण वारे खे हिकमत ऐं दानाई अता कई वेंदी आहे। 2 फुज़ूल नज़री याने बग़ैर ज़रूरत जे हेॾां होॾां ॾिसण या हरू भरू मुख़्तलिफ़ शयुनि या तरह तरह जा मंज़र ॾिसण खां बचण वारे खे ख़ुशूअ क़ल्ब याने रिक़त ऐं सोज़ ॾिनो वेंदो आहे। 3 फुज़ूल तआम याने बेज़रूरत खाइण या सिर्फ़ लज़्ज़त लाइ क़िस्म क़िस्म जूं शयूं खाइण छॾे ॾियण वारी खे इबादत में लज़्ज़त ॾिनी वेंदी आहे। 4 फुज़ूल खिलण खां बचण वारे खे रुअब ऐं दबदबो अता कयो वेंदो आहे। 5 मज़ाक़ मस्ख़री खां बचण वारे खे ईमान जो नूर नसीब थींदो आहे। 6 दुनिया जी महबत खां बचण वारे खे आख़िरत जी महबत ॾिनी वेंदी आहे। 7 ॿियनि जे ऐबनि जी ॻोल्हा खां बचण वारे खे पंहिंजे ऐबनि जी इस्लाह जी तौफ़ीक़ मिलंदी आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। फुज़ूल ॻाल्हियुनि जो हिसाब निहायत ड्रिघो हूंदो। बयानु कयो वियो आहे त याने फुज़ूल गुफ़्तगू खां बचो छो त इन जो हिसाब ड्रिघो थींदो। हिकु ॿियो बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो, तर्जुमो, पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त कर, न ॻाल्हाए न मुसीबत में पव, बेशक मुसीबतूं ॻाल्हाइण सां जुड़ियल हूंदियूं आहिनि। ॻाल्हाइण वारे जे अक़ुल जो अंदाज़ो थी वेंदो आहे। हज़रत अब्दुल्ला इब्न मुबारक रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, तर्जुमो, पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त कर छो त ही मामूली उज़्व तमामु जल्दी इंसान खे हलाकत में विझी छॾींदो आहे। 2 बेशक ज़बान इंसान जे दिलि ते दलील आहे जेका गुफ़्तगू करण वारनि जे अक़ुल जो अंदाज़ो ॿुधाईंदी आहे। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 66। बाज़ारी गुफ़्तगू करण वारे खे नसीहत। शेख अफ़ज़लुद्दीन रहमतुल्लाह अलैह हिकु शख़्स खे बाज़ारी गुफ़्तगू कंदे ॿुधो त इरशाद फ़रमायो, ए भाउ, अल्लाह पाक बाने जा कन ऐं ज़बान बणाया त जीअं चङो ॿुधे ऐं चङो ॻाल्हाए। क़ुरान करीम, हदीस पाक, अज़ान ऐं इमाम खां तकबीर तहरीमा ऐं जेको तोखे नसीहत करे उन जी नसीहत ॿुध ऐं ज़बान ऐं कन खे खिल भोग, ग़ीबत, बुहतान, कूड़, चुगली ऐं बेकार ॻाल्हियुनि ॿुधण जे लाइ पैदा नाहे फ़रमायो वियो। ए भाउ, पंहिंजे कननि ऐं ज़बान खे ला हासिल शयुनि में इस्तेमालु करण खां बचाए, इहो सरासर नुक़सान आहे। ऐं जेकॾहिं ज़बान जी तेज़ी जे बुनियाद ते का गुनाह वारी ॻाल्हि निकिरी वञे त यकदम तौबह ऐं इस्तिग़फ़ार कर। दावत इस्लामी नमाज़ी बणाए छॾियो। अल्हम्दुलिल्लाह, दावत इस्लामी जो दीनी माहौल इस्लामी भाइरनि सां गॾोगॾु इस्लामी भेनरुनि जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। जीअं त डस्का पंजाब जी हिकु इस्लामी भेण ॿियनि आम छोकिरियुनि वांगुरु नाजाइज़ फैशन कंदी हुई ऐं नमाज़ुनि खां बि परे रहंदी हुई। पोइ उन जो पंहिंजे मामे जे ज़ेर इंतिज़ाम हलंदड़ मदरसे में पढ़ण जे लाइ वञणु थियो, जिते हिकु ॾींहुं दावत इस्लामी सां वाबस्ता कुझु इस्लामी भेनरूं हफ़्तावार सुनतुनि भरे इज्तिमा जी दावत ॾियण जे लाइ आयूं, जंहिंजे नतीजे में
हीअ बि पंहिंजे सहेली जे इसरार ते इस्लाम भेनरुनि जे इज्तिमा में शरीक थी वई। उते सुन्नतुनि भरियो बयानु ॿुधो, इज्तिमाई रिक़त अंगेज़ दुआ उन ते ॾाढो असरु कयो ऐं उन गुनाहनि खां तौबह करे वरिती। दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थियण खां बाद हिकु ॾींहुं उहो आयो जो उन इस्लामी भेनरुनि जो 12 ॾींहंनि जो मदनी कम कोर्स, जंहिंखे हाणे दीनी कम कोर्स चवंदा आहिनि, बि कयो। उनखे दावत इस्लामी जूं अहिड़ियूं बरकतूं नसीब थियूं जो फ़र्ज़ नमाज़ूं अदा करण सां गॾोगॾु नफ़िल नमाज़ूं बि अदा करणु लॻी। उन जो जज़्बो आहे त मां पंहिंजे ॻोठ में ख़ूब दीनी कमु कंदसि ऐं जेसि ताईं साह बाक़ी आहे आशिक़ाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी सां लाॻापियल रहंदियूं। पिलाकर मैं इश्क देगा बना ये तुम्हें आशिक़ मुस्तफ़ा मदनी माहौल, ए इस्लामी बहनों तुम्हारे लिए भी सुनो है बहुत काम का ये मदनी माहौल। ज़बान ॼण त हमले जे लाइ तयार शींहं। हज़रत सैयदना इब्न अबी मुतई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु ज़बान तबाह करण में हमले जे लाइ तयार लिकियल शींहं वांगुरु आहे जेका मौक़ो ॾिसंदे ई तबाही मचाए छॾे थी। 2 इन करे ज़बान खे ख़ामोशी जो लगाम ॾेई फुज़ूलियात खां रोके रख, हिन तरह तूं कई आफ़तुनि खां बची वेंदे। चीर फाड़ करण वारो दरिंदो। हिकु क़ुरैशी बुज़ुर्ग रहमतुल्लाहि अलैह फरमाए थो, कंहिं आलिम साहिब खां पुछियो वियो त अव्हां ख़ामोश छो रहंदा आहियो? फरमायाऊं, मूं पंहिंजी ज़बान खे चीर फाड़ कंदड़ दरिंदो पातो आहे। मूंखे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं मां इन खे खुलियो छॾे ॾींदुसि त हीउ मूंखे चीरे खाईंदो। माल जी हिफ़ाज़त आसान आहे पर ज़बान। दौलत खे इंसान तिजोरी में बंदि करे हिफ़ाज़त सां रखी सघे थो। घणो ख़ज़ानो हुजे त हथियार बंदि चौकीदार बीहारे बि हिफ़ाज़त करे सघिजे थी, पर कमाल त इहो आहे त को पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करण में कामयाब थी वञे। जीअं हज़रत मुहम्मद बिन वासिअ रहमतुल्लाहि अलैह हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाहि अलैह खे फरमायो, इंसान जे लाइ ज़बान जी हिफ़ाज़त माल जी हिफ़ाज़त खां वधीक मुश्किल आहे। पंहिंजे माल जी हिफ़ाज़त जे मामले में आम तौरु हर शख़्स होशियारु हूंदो आहे। हालांकि माल ज़ाया थी बि वियो त रुॻो दुनिया जो नुक़सानु आहे, पर 100 करोड़ अफ़सोस हाणे ज़बान जी हिफ़ाज़त जी सोच निहायत घटि थी वई आहे। यक़ीनन ज़बान जी हिफ़ाज़त न करण जे सबबु दुनिया जे नुक़सान सां गॾोगॾु आख़िरत जी बर्बादी जो बि पूरो एहतमाल पॉसिबिलिटी आहे। बक बक की ये आदत न सरे हश्र फंसा दे, अल्लाह ज़बां काहो अता कुफ़ले मदीना। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। आशिक़नि जूं 6 निशानियूं। तर्जुमो। आशिक़ जूं ही 6 निशानियूं आहिनि। 1 थधियूं आंहूं। 2 चहिरे जो रंग फिको थियणु। 3 अखियूं अश्कबार। 4 घटि खाइणु। 5 घटि ॻाल्हाइणु ऐं 6 घटि सुम्हणु। जिहालत जूं 6 निशानियूं। ॻाल्हि ॻाल्हि ते कावड़जणु, ॻाल्हाईंदो रहणु, फुज़ूल ख़र्ची करणु, सभिनी खे राज़ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो वतणु, हर कंहिं ते भरोसो करे वेहणु, बुरी सोहबत खां न बचणु ऐं चङी सोहबत इख़्तियार न करणु, इहे सभु जिहालत जूं निशानियूं आहिनि। हिकु अक़लमंद शख़्स जो चवणु आहे त 6 ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंसां जाहिल खे सुञातो वेंदो आहे। 1 कावड़ जे वक़्तु, याने हर मिज़ाज जे ख़िलाफ़ ॻाल्हि ते कावड़ में अचणु, चाहे उहा कंहिं इंसान जे तरफ़ां पेश अचे या कंहिं जानवर वग़ैरह जे सबबु। 2 बेकार गुफ़्तगू, लिहाज़ा अक़लमंद खे घुरिजे त ला हासिल गुफ़्तगू न करे, बल्कि हिन खे मुफ़ीद याने फ़ाइदे वारी ॻाल्हि ई करणु घुरिजे, चाहे दुनिया जे फ़ाइदे जी हुजे या आख़िरत जे फ़ाइदे जी। 3 फुज़ूल ख़र्ची करणु, याने इहा बि जिहालत जी निशानी आहे त माल अहिड़ी जॻह लॻाए जिते को अजर या फ़ाइदो हासिल न थिए। 4 हर कंहिं सां राज़ जी ॻाल्हि कंदो रहे। 5 हर कंहिं ते भरोसो करे वेहे। 6 दोस्त ऐं दुश्मन में फ़र्क़ु न करे सघे, याने मुनासिब त इहो आहे त इंसान पंहिंजे दोस्त याने नेक माण्हुनि खे सुञाणे उन्हनि जहिड़ा अमल करे ऐं उन्हनि जे नक्शे क़दम ते हले, ऐं दुश्मन खे याने बुरनि माण्हुनि खे सुञाणे उन्हनि खां बचण जी कोशिशि करे। ऐं बेशक इंसान जो पहिरियों दुश्मन शैतान आहे, तंहिं करे कंहिं ॻाल्हि में बि शैतान जो चवणु न मञे ऐं हर तरह जे गुनाह खां बचे।
फालतू ॻाल्हियुनि जा 4 ॾुखाईंदड़ नुक़सान। हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैह हिननि चइनि सबबनि जे करे फ़ुज़ूल ॻाल्हियुनि जी मज़म्मत याने बुराई बयानु फ़रमाई आहे। 1, फ़ुज़ूल ॻाल्हियूं किरामन कातिबीन याने अमाल लिखण वारनि इज़तदार मलाइकनि खे लिखणियूं पवंदियूं आहिनि। तंहिं करे इंसान खे घुर्जे त हिननि खां शर्म करे ऐं हिननि खे फ़ुज़ूल ॻाल्हियूं लिखण जी ज़हमत याने तकलीफ़ न ॾे। अल्लाह पाक सीपारे 26 सूरत क़ाफ़ आयत नंबर 18 में इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफान, उहो ज़बान मां का ॻाल्हि नाहे कढंदो पर हिकु मुहाफ़िज़ मलाइक उन वटि तयारु बीठो हूंदो आहे। 2, हीअ ॻाल्हि सुठी नाहे जो फ़ुज़ूल ॻाल्हियुनि सां भरियल आमाल नामो अल्लाह ताला जी बारगाह में पेश थिए। 3, अल्लाह पाक जी दरबार में सॼी मख़लूक़ जे साम्हूं बाने खे हुकुम थींदो त पंहिंजो आमाल नामो पढ़ी ॿुधायो। हाणे क़यामत जूं ख़ौफ़नाक सख़्तियूं उन जे साम्हूं हूंदियूं। इंसान बेलिबास हूंदो, उञ में सतायल, बुख खां चेल्ह चिॿी थी रही हूंदी, जन्नत में वञण खां रोकियो वियो हूंदो, हर क़िस्म जी राहत उन ते बंदि कयल हूंदी। गौर त कयो, अहिड़ी तकलीफ़ वारनि हालतुनि में फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां भरियल आमाल नामो पढ़ी करे ॿुधाइण केतिरे क़दुरु परेशान कंदड़ हूंदो। हिसाब लॻायो, जेकॾहिं रोज़ानो 15 मिंट बि फ़ुज़ूल ॻाल्हायो आहे ऐं जेकॾहिं हर महीने जा 30 ॾींहं फ़र्ज़ कयूं त हिकु महीने जा 7.5 कलाक थिया ऐं हर हिकु साल जा 90 कलाक थिया। फ़र्ज़ कयो कंहिं 50 साल ताईं औसतन याने एवरेज 15 मिंट फ़ुज़ूल गुफ़्तगू कई आहे त 187 ॾींहं 12 कलाक थिया, याने 6 महीननि खां वधीक। त गौर फरमायो, क़यामत जे होलनाक ॾींहुं जंहिंमें सिज रुगो हिकु मील ते रही करे बाहि वसाए रहियो हूंदो, याने सख़्त तरीन गर्मी हूंदी, अहिड़े होश ख़ता कंदड़ गर्मी में लाॻीतो बिना वक़फ़े जे 6 महीननि ताईं केरु आमाल नामो पढ़ी करे ॿुधाईंदो। ही त 50 साल जी उमिरि जी हुजण जी सूरत में सिर्फ़ योमिया याने डेली हर रोज़ 15 मिंटनि जी फ़ुज़ूल ॻाल्हाइण जो हिसाबु आहे। असां जा त कॾहिं कॾहिं केतिरा ई कलाक दोस्तनि सां गॾु फ़ुज़ूल गपशप में गुज़री वेंदा आहिनि। गुनाहनि भरी गुफ़्तगू ऐं ॿियूं बुराइयूं इन खां अलावा आहिनि। 4, क़यामत जे ॾींहुं बाने खे फ़ुज़ूल ॻाल्हियुनि ते मलामत कई वेंदी ऐं उनखे शर्मसार कयो वेंदो। बाने वटि इन जो को बि जवाबु न हूंदो। हू अल्लाह वटि शर्मिंदगी सबबु पघर में शल थी वेंदो। हर लफ्ज़ का किस तरह हिसाब आह, मैं दूंगा अल्लाह ज़बां का हो अता कुफ़ले मदीना। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ख़ामोशी सिखो। हज़रत सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त ख़ामोशी सिखो, पोइ हिल्म याने नरमी ऐं बर्दाश्त सिखो, पोइ इल्म सिखो, पोइ उन ते अमल सिखो, पोइ इल्म सेखारियो ऐं फैलायो। इबादत जी शुरूआत ख़ामोशी सां आहे। हज़रत इमाम सुफ़ियान सौरी रहमतुल्लाहि अलैह फरमायो, इबादत जी इब्तिदा ख़ामोशी सां आहे, पोइ इल्म हासिल करणु, इन खां पोइ उनखे यादि रखणु, पोइ उन ते अमल करणु ऐं उनखे पखेड़णु। ख़ामोशी इबादत जी कुंजी आहे। हज़रत इमाम सुफ़ियान सौरी रहमतुल्लाहि अलैह बयानु कनि था, चवनि था, घणी ख़ामोशी इबादत जी कुंजी आहे। 5 चङियूं नसीहतूं। ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम मुजाहिद रहमतुल्लाहि अलैह बयानु फरमाइनि था त सहाबी इब्न सहाबी हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खे मूं ही फरमाईंदे ॿुधो त 5 शयूं मूंखे सुवारी जे लाइ तयारु बहितरीन कारे घोड़नि खां वधीक प्यारियूं आहिनि। 1, बेफ़ाइदेमंद गुफ़्तगू न कयो, छो त ही फ़ुज़ूल आहे ऐं मूंखे तव्हां ते गुनाह वारनि ॻाल्हियुनि में पवण जो ख़ौफ़ आहे। ऐं फ़ाइदेमंद गुफ़्तगू बि बग़ैर मौक़े न कयो, छो त केतिरा ई फ़ाइदेमंद गुफ़्तगू करण वारा बि बग़ैर मौक़े जे फ़ाइदेमंद ॻाल्हियूं करे मशक़त याने तकलीफ़ में पइजी वेंदा आहिनि। 2, कंहिं बुर्दबार याने क़ुव्वत बर्दाश्त रखण वारे इंसान सां ऐं कंहिं बेअक़ल ऐं बेवक़ूफ़ शख़्स सां बहस न कयो, छो त बुर्दबार बर्दाश्त जी सघ रखण वारो नाराज़ थी करे सघे थो, तव्हां सां दिलि में बुग़्ज़ रखी छॾे, ऐं बेवक़ूफ़ तव्हां खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे तव्हां खे अज़ियत याने तकलीफ़ पहुचाए। 3, पंहिंजे भाउ जो तज़किरो पर पुठ
बि उन ई रीति कयो जंहिं रीति तव्हांखे इन खां पंहिंजे लाइ तस्करो पसंदि कयो था ऐं उन ॻाल्हियुनि में खेसि मुआफ़ करे छॾियो जंहिंजे बारे में तव्हां चाहियो था त हू तव्हांखे मुआफ़ करे छॾे। 4. पंहिंजे भाउ सां अहिड़ो ई सलूक कयो जहिड़ो अव्हां उन सां चाहियो था हू तव्हां सां करे। 5. उन शख़्स वांगुरु अमल कयो जंहिंखे यकीन हुजे त नेकी ते उन खे सुठो बदिलो ॾिनो वेंदो ऐं गुनाह ते उन जी पकड़ थींदी। ख़ामोशी जी फ़ज़ीलत ते 4 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1. मन समत नजा, याने जेको चुप रहियो उन नजात माणी। तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 225 हदीस 2509। हदीस जी शरह, याने ख़ामोशी नजात जो सबबु आहे, पर भलाई जी ॻाल्हि करणु, चङे कम जो हुकुम ॾियणु, बुराई खां रोकणु ऐं ज़िक्रो अज़कार ऐं तिलावत क़ुरान ते हमेशगी करणु ख़ामोश रहण खां बहितर आहे। हज़रत अल्लामा मुनावी रहमतुल्लाह अलैह जी शरह जे मुताबिक़ हदीस पाक जी ही माना बणिजे थी, याने जेको ख़ामोश रहियो बुरी ॻाल्हि चवण सां उन नजात माणी। 2. असमतु सय्यदुल अख़लाक़, याने ख़ामोशी अख़लाक़ जी सरदार आहे। अल फिरदौस जिल्द 2 सफ़ो 417 हदीस 385। 3. असमतु अरफ़उल इबादती, याने ख़ामोशी आला दर्जे जी इबादत आहे। अल फिरदौस सफ़ो 2 सफ़ो 417 हदीस 3849। हदीस जी शरह, याने ख़ामोशी इबादत जी बहितरीन क़िस्मनि मां आहे, छो त अक्सर ख़ताऊं ज़बान सां ई थींदियूं आहिनि। 4. याने ख़ामोशी आलिम जे लाइ ज़ीनत ऐं जाहिल जे लाइ पर्दो आहे। जामिअ सग़ीर सफ़ो 318 हदीस 5159। 60 सालनि जी इबादत खां बहितर। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान ज़ीशान आहे, ख़ामोशी ते क़ाइमु रहणु 60 साल जी इबादत खां बहितर आहे। शुअबुल ईमान जिल्द 4 सफ़ो 245 हदीस 4953। हदीस जी शरह, मशहूर मुफ़स्सिर हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जी माना हीअं बयानु कनि था, याने जेकॾहिं को शख़्स 60 साल जी इबादत करे पर घणी गुफ़्तगू बि करे, चङी बुरी ॻाल्हि में फ़र्क़ु न करे, उन खां बहितर ही आहे त थोरी देरि चुप रहे, छो त ख़ामोशी में आख़िरत जी फ़िक्र बि आहे, नफ़्स जी इस्लाह बि, मारिफ़ व हक़ाइक़ में इस्तग़राक़ याने याद इलाही में गुम थी वञण बि, ज़िक्र ख़फ़ी याने दिल जे ज़िक्र जे समुंड में ग़ोतो लॻाइण बि, मुराक़बा याने सभिनी शयुनि खे छॾे अल्लाह पाक जे ख़याल में गुम थी वञण बि। मिरआत जिल्द 6 सफ़ो 361। भलाई जी ॻाल्हि करियो या चुप रहो। काश बुख़ारी शरीफ़ जी हीअ हदीस पाक असांजे ज़हन में चङी तरह वेही वञे, जंहिंमें ही बि आहे तर्जुमो, जेको अल्लाह ऐं क़यामत ते ईमान रखे थो उन खे घुर्जे त भलाई जी ॻाल्हि करे या चुप रहे। बुख़ारी जिल्द 4 सफ़ो 105 हदीस 60-अरिड़हं। आका करीम डिघी ख़ामोशी वारा हुआ। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवील समत, याने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डिघी ख़ामोशीअ वारा हुआ। शरह सुन्नह जिल्द 7 सफ़ो 45 हदीस 35-89। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जी माना बयानु कंदे फ़रमाइनि था, ख़ामोशी मां मुराद दुनियावी कलाम याने दुनियावी ॻाल्हियुनि खां ख़ामोशी आहे, न त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान शरीफ़ अल्लाह पाक जे ज़िक्र सां तर रहंदी हुई। माण्हुनि सां बिना ज़रूरत कलाम याने गुफ़्तगू न फ़रमाईंदा हुआ। ही जाइज़ कलाम याने जाइज़ ॻाल्हि ॿोल जो ज़िक्र आहे। नाजाइज़ कलाम त पाण सॻोरनि सॼी उमिरि ज़बान शरीफ़ ते न आंदाऊं, न कूड़, न ग़ीबत, न चुगली वग़ैरह। सॼी उमिरि शरीफ़ में हिकु भेरो बि ज़बान मुबारक ते न आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼो ई हक़ आहिनि, पोइ पाण ताईं बातिल जी रसाई याने पहुच कीअं थी सघे थी। मिरआत जिल्द 8 सफ़ो 81। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।